मुंहिंजो नालो अंशिका इसरानी आहे। मां चोइथराम स्कूल में पढ़ंदी आहियां। मुंहिंजी अखाड़िया जो नालो आहे बक बकी कुमी। हिकु तलाउ में हिकु कुमी रहंदी हुई। कुमीअ जी ॿिनि हंसनि सां दोस्ती हूंदी हुई। टे ॼणा हिकु ॿिए जे दुख सुख में हिकु ॿिए जे कमु ईंदा हुआ। हिकु साल तलाउ वारे एराज़ीअ में बरसाति न पवण सबबि तलाउ जो पाणी धीरे धीरे सुखण लॻो। हालत अहिड़ी अची थी जो कुमी पंहिंजे दोस्तनि ॿिनि हंसनि खां मदद वठण जो वीचार कयो। कुमी हुननि खे ॿुधायो कि हिन तलाउ जो पाणी कुझु ॾींहंनि में सुकी वेंदो। पाणी जे अणहुनि सबबि संदसि प्राण पखीरू उॾामी वेंदो। ॿिनि हंसां कुमीअ खां पुछियो, असां तुंहिंजी कहिड़ी मदद था करे सघूं? कुमी चयो, तुम किथां काई मज़बूत नोड़ी या लकड़ी जो टुकुर ॻोल्हे अचो। नोड़ी जा ॿई छेड़ा तव्हां हिकु हिकु करे पंहिंजी चूहे में मज़बूतीअ सां पकड़िजो। लकड़ीअ जे विच वारे हिसे खां मां वात सां पकड़े लटकी पवंदसि। पोइ तव्हां उॾामी मूंखे हिकु अहिड़े तलाउ में पहुचाए छॾो जिते भरपूर पाणी हुजे। कहिड़े तलाउ में? जिते भरपूर पाणी हुजे। हाँ। पोइ कुमीअ जी ॻाल्हि ॿुधी ॿई हंसनि खिलण लॻा। कुमी खे चयो, भेण कुमी, जीअं तूं चवंदी असां तुंहिंजे लाइ अहिड़ो ई बंदोबस्तु कंदासीं, पर हिकु ॻाल्हि जो असांखे डपु आहे। कुमी पुछियो, कहिड़ी? हंसनि जवाबु ॾिनो, भेण कुमी, तोखे घणो ॻाल्हाइण जी आदत आहे। तूं जॾहिं लकड़ीअ जे विच वारे हिसे खां वात सां पकड़े लटकियल हूंदी ऐं असीं मथे मथे आसमान में उॾामंदा हूंदासीं, तोखे असां सां गॾु ॾिसी माण्हू तरह तरह जी ॻाल्हियूं कंदा, जेके ॿुधी तोखे ज़रूरु गुस्सो ईंदो ऐं उन्हनि खे जवाबु ॾियण लाइ जीअं तूं वात खुलींदी तूं हेठि किरींदी ऐं मरी वेंदी। हुनजो असांखे ॾाढो दुख थींदो। कुमी चयो, दोस्तो, मां तव्हांखे खातिरी थी ॾियां, मां पाण पे पूरो ज़ाब्तो रखंदसि, मैं बिल्कुलु न ॻाल्हाईंदसि। कुमी जी योजना मूजिबि ॿई हंस कुमीअ खे उॾाए भरपूर पाणी वारे तलाउ ॾांहुं वठी वञे रहिया हुआ। हिन अजीब नज़ारे खे ॾिसी करे माण्हू तरह तरह जी ॻाल्हियूं करने लॻा। ॾिसो ॾिसो, लटकंदड़ कुमी ॾिसो, हू हंस ॾिसो। पंहिंजी बक बक जी आदत खां मजबूर कुमी पंहिंजो ज़ाब्तो विञाए वेठी ऐं जीअं माण्हुनि खे जवाबु ॾियण लाइ वात खुली पट ते पेर गिरी वई ऐं मरी वई। ॿारो, इन आखाणीअ खां असांखे इहा नसीहत थी मिले त ॾुखे वक़्त में पंहिंजो भलो चाहिण वारे जी ॻाल्हि ज़रूरु मञणु घुरिजे। धन्यवाद।